घोटकीअ में दी किप्स सेकेंडरी स्कूल सिस्टम पारां सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जी शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि, वालिदैन समेत शहरियुनि पारां वॾे अंग में शिरकत कई। स्कूल जे चेयरमैन शहबाज़ अली सुमरो, तालीमी माहिर उस्ताद रहमतुल्लाह कटपर, नाज़ुक हुसैन सुमरो, मोहम्मद हसन खोसो, अब्दुल जब्बार भुट्टो, हुजूर बख्श महर, आदिल रहीम मलिक, अब्दुल गफ़ार चाचर, हुजूर अहमद चाचर, मुन्नीर अहमद संघुड़, ख़ालिद हुसैन घोटो, महबूब अली सुमरो, मोहम्मद अली मीराणी ऐं ॿियनि सिंध जी सकाफ़त खे पंहिंजी तक़रीरूं ऐं रोशनी विझंदे चयो त सिंधी क़ौम हिकु अज़ीम क़ौम ऐं पंहिंजी सकाफ़त रखंदड़ क़ौमुनि मां हिकु बहादुर ऐं बहितरीनु क़ौम आहे, जेका तरक़ीअ पसंदि, अमुन पसंदि, महिमान नवाज़ ऐं तालीम याफ़्ता क़ौम में शुमारु थिए थी। हुननि जो चवणु हुयो त सिंध जे नौजवाननि खे तालीमी मैदान में अॻिते अचिणो पवंदो ऐं सिंध जे वसीलनि तोड़े सिंध जे माॻ जी खेनि हिफ़ाज़त करणी पवंदी। उन दौरान स्कूल जे चेयरमैन शहबाज़ अली सुमरो पारां तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरकुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दनि खे एवार्ड पिणु ॾिना विया। प्रोग्रामनि में ॿारनि जा तक़रीरी मुक़ाबिला पिणु थिया ऐं ॿारनि सिंध जी सकाफ़त जे हवाले सां टेबलोस पेश कया। वधीक ॾिसूं था असद घुञो जी हिन रिपोर्ट में। रहीम ये कल्चरल इवेंट्स जेके पूरे सिंध में अक्रॉस सिंध में थियनि था, इन जो हिकु त तमामु वॾो इम्पैक्ट जेको ॿारनि जे माइंड ते थिए थो त पंहिंजे सकाफ़त सां उन्हनि जो जेको आहे अटैचमेंट थिए थो ऐं सकाफ़त जे मुख़्तलिफ़ रंगनि जी उन्हनि खे ख़बर पए थी ऐं उन्हनि जे अंदरि इहो एहसासु पैदा थिए थो असांजी सकाफ़त जेको आहे उहा केतिरी रिच आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको किप्स में प्रोग्राम थियो आहे, इन में ॿारनि जेके टेबलोस, जेके नज़म, जेके स्पीचिस पेश किया ऐं सिंध जी तारीख़ ते ॻाल्हायो ऐं सिंध जे सूरमनि ते ॻाल्हायो, सूरमियुनि ते ॻाल्हायो ऐं उन खां असां बि ऐं असांजा ही ऑडियंस बि जेके नंढा ॿार आहिनि इहे बि वाक़िफ़ थिया ऐं इहो प्रोग्राम जेको आहे ऐं सकाफ़त जे हवाले सां ॾाढो इंफॉर्मेटिव प्रोग्राम हूंदो आहे। अहिड़ा प्रोग्राम हमेशह थींदा रहनि त जीअं ॿारनि जे ज़हन में असांजी सकाफ़त जा जेके अक्स आहिनि उन्हनि जी शख़्सियत में उहे नज़र अचनि। थैंक यू साईं। हिन प्रोग्राम जो जहिड़ी तरह सिटाव रखियो वियो आहे, बेसिकली इहो तदरीस खां हटी करे, मां त चवंदुमि हीअ तदरीस खां हटी करे बिल्कुलु मौज़ू न आहे, हीअ असांजी तदरीस जो हिसो ई आहे। छाकाणि जो अनटिल अनलेस असां पंहिंजे ॿारनि ते कल्चरल वैल्यूज़ जे पासे न खणी वेंदासीं, तेसि ताईं उहे असांजी तहज़ीब, तारीख़ ऐं तमदन खां वाक़िफ़ न थी सघंदा। लिहाज़ा हिन तरह जा जेके प्रोग्राम आहिनि न सिर्फ़ु उन सिटा खे बहितर करण ऐं कल्चर वैल्यूज़ खे सम्झण में अहम किरदारु अदा कंदा, बल्कि असांजे ॿारनि खे फ्यूचर होराइज़न में जेके चैलेंजिस आहिनि असांजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां जुड़ियल, उन्हनि खे सम्झण जो बि हिकिड़ो मौक़ो मिलंदो। ऐं ही मां त चवंदुमि ॿियनि लफ़्ज़नि में ही रूह शनासी जो हिकिड़ो बहितरीनु रिफ्लेक्शन आहे। ऐं मां जस ॾियां थो हिन स्कूल जे ओनर खे, टीचर्स खे ऐं ॿारनि खे जन इन तरह जे प्रोग्राम में अहिड़ी तरह जी पार्टिसिपेशन ॾेखारी ऐं आउं एक्सपेक्ट थो कयां त इन फ्यूचर दे विल बी कीप ऑन गोइंग दिस। जीअं त अॼु किप्स स्कूल सिस्टम में सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें ॿारनि सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो त कुझु रीतूं, कुझु रिवायतूं, कुझु रस्मूं जेके असांजी जहालत जूं रस्मूं आहिनि, जेका वॾेरा शाही आहे, जेका जिते माण्हुनि ते मज़लूम माण्हुनि ते ज़ुल्म पियो थिए, किथे हारियुनि ते ज़ुल्म पियो थिए, किथे माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा हणिया वञनि पिया, किथे सिंध जी मेरिट जो क़त्ल आम पियो थिए, किथे जेका रिश्वत जो बाज़ार आम करे माण्हुनि जो हक़ खसियो पियो वञे, किथे हारियुनि खे जेका सो उनजो खाधो खुराक ऐं उनजो जेका सो यूरिया न पई मिले, त हीअ सिंध जा माण्हू जॾहिं पंहिंजी सकाफ़त, बहादुरी, जज़्बे ऐं जोश खे उजागर कंदा त हीअ पंहिंजा हक़ छिनी वठंदा। हीअ क़ौम खे जेसि ताईं उथारिबो न, हेसि ताईं हीअ क़ौम सुतल रहंदी। असां ॾिसूं पिया त असांजे सिंध सकाफ़त जो ॾियारो शहबाज़ जी मौजूदगी में दी किप्स स्कूल सिस्टम में तमामु सुठो थी रहियो आहे। तमामु घणी स्पीचिस हुयूं, टेबलोस हुया, तमामु सुठा हुया ऐं इंशाअल्लाह हिन स्कूलनि में इंशाअल्लाह प्रोग्राम इहे थींदा रहंदा। थैंक यू। माशाअल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम थियो आहे। असांखे कप बि ॾिना विया आहिनि ऐं माशाअल्लाह असां ॾाढा सुठा टेबला कया आहिनि, डांसा कयूं आहिनि। सुठो स्कूल आहे माशाअल्लाह। जी जी माशाअल्लाह ॾाढा सुठा प्रोग्राम थिया। इंशाअल्लाह अल्लाह ताला चाहे त असांजे ॿियनि स्कूल प्रोग्राम थींदा, असांजे प्रोग्राम थींदा। किप्स स्कूल में एक बेहतरीन प्रोग्राम रखियो वियो शहबाज़ साहब जी ज़ेर निगरानी में। ही प्रोग्राम, ये सकाफ़तूं प्रोग्राम थींदा रहनि, ये मेला मचंदा रहनि। ये सकाफ़तूं आहिनि त असां आहिनि, तहज़ीब खां सवाइ इंसान कुझु बि न आहे। जंहिं क़ौम जी तहज़ीब आहे उहा क़ौम वॾी बहादुर क़ौम आहे। इंशाअल्लाह ये असां प्रोग्राम हर साल बेहतरीन नमूने मल्हाईंदा रहंदासीं। महिरबानी।
हमारे में अॼु जेको हिते किप्स स्कूल में प्रोग्राम थियो एकता जे हवाले सां ऐं उन सां गॾु जेको आहे सो सकाफ़ती प्रोग्राम ऐं उस्ताद वॾियूं महिनतूं कयूं काविशूं कयूं ऐं हिन में इनशाला असां इहा दुआ आहे त जीअं दोस्त साफ़ी हज़रात तव्हां बि जेको आहे हिन में वॾो हिसो वरितो आहे ऐं इनशाला असांजी दुआ थी स्कूल इनशाला कामयाबी जी तरफ़। असांजे प्रोग्राम सर असांखे करायो सर जी वॾी महिरबानी ऐं असांखे वॾो मज़ो आयो इन प्रोग्राम में। इनशाला ईअं ॿियो बि थींदा रहंदा प्रोग्राम। थैंक यू।